रियासत ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल रियासत जा बहितरीन नवां जेका टीज़र ॿिया बि शाया थियण वारा आहिनि। छो त केटियुनि वारनि जी इहा कोशिशि हूंदी आहे त पहिरियों फेसबुक पेज ते ॾींदा आहिनि जेको आहे टीज़र, बाद में वरी ॾींदा आहिनि यूट्यूब ते। उहो अक्सर फेसबुक ते ॾींदा आहिनि। अहिड़े हिसाब सां जेको आहे अचण वारा एपिसोड ज़बरदस्तु हाणे थींदा। जेका टीज़र ईंदा उन खां पोइ वरी एपिसोड ईंदा रियासत जा। ऐं केटियुनि वारनि जी इहा कोशिशि आहे त पंहिंजा वेरी रियासत ड्रामे खे जल्द हलायूं पंहिंजा वेरी खां, ऐं के पापनगर बि ख़तमु कयूं टाइम सां। उन्हनि जी इहा कोशिशि लॻी पई आहे। बहरहाल हाणे ॿियो टीज़र बि तमामु जल्द शाया थियण वारो आहे। थी सघे थो जेसीं ताईं हीअ मुंहिंजो तव्हां वीडियो ॾिसी रहिया हुजो तेसीं ताईं ॿियों ऐं टियों टीज़र बि अची वियो हुजे। फ़िलहालु त लॉन्च न आहे थियो, पोइ मतां लॉन्च थी वञे। अचण वारा एपिसोडनि में पहिरियों ई एपिसोड में बि मार धाड़ ॾेखारी वेंदी। शुरू खां जेका बि एपिसोड हूंदा उन्हनि में मार धाड़ घणी ॾेखारी वेंदी, बाद में वरी मार धाड़ जो सिलसिलो कुझु घटि थी वेंदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे बाद में वरी मार धाड़ घटि हूंदी। शुरू वारा 2-3 एपिसोड में मार धाड़ इन लाइ ॾेखारी वेंदी जीअं ड्रामे जी व्यूअरशिप मथे अची वञे, ड्रामो कामयाबु थी वञे, हर को ड्रामे खे ॾिसे। इन जे करे मार धाड़ रियासत ड्रामे में शुरू वारे किस्तनि में घणी ॾेखारी वेंदी। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में।